गुलशन कलमती जो, गुलशन कलमती जो, गुलशन कलमती बचाओ, गुलशन कलमती बचाओ, गुलशन कलमती बचाओ। कलमती जो, गुलशन कलमती जो, गुलशन कलमती जो, गुलशन कलमती जो, गुलशन कलमती के बचाओ, गुलशन कलमती के बचाओ, सिंध जो लेखक बचायो, सिंध जो लेखक बचायो। गुलशन कलमती सिंध जे सामूंडी बेटन खां वेंदे मलीर जी ज़री ज़मीन, मलीर जी रेती, मलीर जे पहाड़नि, मलीर जी कुदरत, मलीर जे नेचर, मलीर जे नदियुनि नालनि, कराची जे पुराणी जॻहियुनि जी तारीख़ जी तहक़ीक़ करे वॾी कोशिश सां हुन पंहिंजो रत विलोड़े, हिन पंहिंजो रत ॾेई धन दौलत ख़र्च करे मलीर कराची जी इन तारीख़ खे जेको सो तहक़ीक़ करे रिसर्च करे दुनिया जे साम्हूं खणी आयो ऐं हू अॼु बीमारी जे इन हालत में पियल आहे जो उन जे बावजूदि हुनजी सोच इहा आहे त आउं कॾहिं थो ठीकु थियां ऐं कॾहिं थो पंहिंजो कलम खणां, कॾहिं वरी जेको सो कराची ऐं सिंध बलोचिस्तान जी ख़िदमत करियां। असां वक़्त जे हुक्मराननि खां इहो मुतालबो था करियूं त गुलशन कलमती जो थींदड़ मौजूदा इलाज मां सिंध जो शहूर, मलीर जो शहूर मुतमइन नाहे। असां गुलशन कलमती जी जल्द खां जल्द सिहतयाबी चाहियूं था त गुलशन कलमती खे जल्द खां जल्द सिहतयाब करण लाइ मुल्क खां ॿाहिरि जेके इलाज जूं बहितरीनु सहूलियतूं आहिनि वक़्त जा हुक्मरान उनखे ओॾे मोकिलीनि, दुनिया जे बहितरीनु अस्पताल मां उनजो इलाजु कराइनि जीअं सिंध जी हीअ तारीख़ जो तहक़ीक़कार, सिंध जो ही कलमकार, सिंध जो ही जेको सो हीरो बची सघे, हुनजी ज़िंदगी क़ीमती आहे। जेकॾहिं वक़्त जे हुक्मरान जल्द खां जल्द गुलशन खे ॿाहिरि न मोकिलियो त असां पंहिंजी तहरीक खे वसी कंदासीं, सॼी सिंध खे विलोड़ींदासीं, सॼी सिंध झंझोड़जी पवंदी। असां एतिरो गूंजंदासीं जो वक़्त जा हुक्मरान जेके ॾचे में अची समेत कराची जी जंहिं सुञाणप ॾिनी, जंहिं तहज़ीब असांखे ॿुधाई, जंहिं असांखे ॼाण ॾिनी त कराची छा आहे, मलीर जा माॻ छा आहिनि ऐं उन सां सुञाण जी जेका असांखे पहचान जेका ॾिनी असांखे, उन माण्हू खे जीअं अॼु पहचान सुञातो आहे, उन माण्हू खे जीअं अदबी माण्हू खे जीअं सुञातो आहे, उन बाशऊर माण्हू खे अॼु बाशऊर उन माण्हुनि जे लाइ मलीर जा बाशऊर माण्हू जेके अॼु गॾु थिया आहिनि ऐं उन ॾींहुं बि एक्शन कमेटी जी मीटिंग थी, उन में बि ॻाल्हि रखीसीं त हिकिड़ो ई असां मुतालबो करियूं था गुलशन कलमती जेको मलीर जो तहज़ीब याफ़्ता माण्हू आहे, जंहिं असांखे सुञाणप ॾिनी, मलीर समेत पूरी सिंध जो हिकिड़ो असासो आहे, उन जे लाइ अॼु पुरमन असां एहतजाज कजो आहे। सिंध हुकूमत ऐं फेडरल हुकूमत खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं गुलशन कलमती सां इंतिहाई दर्जे सां प्यारु कयूं था। उहो असांजो तमामु बहितरीनु कल्चरी असांजे तहज़ीब सां वाबस्तल माण्हू आहे। उन जी जेका असां मालिकी कई वञे, उनखे बहितर खां बहितर जेको सो इलाजु ॾिनो वञे, न त परॾे मां जेके डॉक्टरनि जी टीम घुराए करे उनखे इलाजु करायो वञे, न त उनखे परॾे मोकिले करे कंहिं सुठी अस्पताल में इलाजु कराए, जीअं असां उनजी ज़िंदगी बचाए सघूं ऐं असां उन सां वधीक जेके से ॾींहं गुज़ारे सघूं। महिरबानी। मां तव्हांजो हसनैन ख़ासि के लिए टिकटॉकर ऐं तव्हां सभिनी ॿारनि खे नंढड़ी अपील खणी आयो आहे, चाचू बीमार आहे, चाचू जी मदद कयो, असां सभई मिली जुली मदद करण आया आहियूं चाचू जी। मुझी इहा ई उम्मीद है चाचू जी तव्हां मदद कंदा। ओके, अल्लाह हाफिज़। सबसे पहले तो मैं अवामी प्रेस क्लब का और तमाम NGO का शुक्रिया अदा करता हूँ, साथ में वॉइस ऑफ सिंध लंदन का भी शुक्रिया अदा करता हूँ कि आज उन्होंने मलीर के दानिश्वर महक़ीक़ गुलशन कलमती के हक़ के लिए यहाँ पे जो है जमा हुए हैं, उसकी कवरेज की है। मैं समझता हूँ कि गुलशन कलमती जो है वो सिंध का जो है हीरो है,
मलीर का हीरो है। उसने मलीर के लिए अपनी पूरी ज़िंदगी वक्फ की, उसने तहकीक की, किताबें लिखी। आज वो बिस्तर अदालत पे है। हमारी पहले तो दुआ भी है कि अल्लाह ताला उसको जज शफ़ाए कामिला अदा करे। और हम जो है वज़ीर आला सिंध से, वज़ीर सक़ाफ़त से अपील करते हैं कि ये मलीर के अनमोल हीरे की जो है कदर करें, उसका सरकारी सतह पे इलाज किया जाए और उसको तमाम वो सहूलियात मुहैया की जाएँ जो कि एक वीवीआईपी को दी जाती हैं, क्योंकि वो एक हमारे मलीर का जो है ख़ास आदमी है, ख़ास हीरो है वो। तो मैं समझता हूँ कि जब हुकूमत वक्त जो है तमाम फ़नकारों के लिए कहती है फलाह बहबूद के लिए काम कर रहे हैं, तो ये इनका इलाज के लिए ना सिर्फ सिंध में बल्कि अगर बैरून मुल्क भी अगर इसके इलाज के लिए भेजना जाए तो मैं समझता हूँ कि इसको सिंध हुकूमत को भेजना चाहिए। और ये असांजी जेको सिविल सोसाइटी ऐं अवामी प्रेस क्लब जे एहतिजाज करण जो मक़सदु इहो आहे त असांजे सिंध ऐं मलीर जो हिकिड़ो तमामु बहितरीनु असां थो बहितरीनु लेखक जंहिं ॾुठल शेर जी कहाणी खां वठी 70 वाट ताईं 12 किताबनि जो बाक़ाइदे 12 किताब जेको थो थिए तहक़ीक़ी तौर ते जेको थो थिए सिंध हुकूमत खे ऐं सिंधी माण्हुनि खे तोहफ़े तौरु ॾिना। मगर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼु उहो असांजो तमामु बहितरीनु असां थो बहितरीनु अनमोल हीरो लेखक जेको ज़िंदगी मौत जी जंग सां विड़ी रहियो आहे। मगर सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत अॼु ॾींहं ताईं जेको हुनखे नोटिस वठणु खपंदो उहो नोटिस न वरितो आहे। उनजी बहितर खां बहितर इलाज ऐं ॿाहिरी मुल्क मां जेको हुनजो बहितर इलाज कराए हुन असांजे सिंध जे हिन मलीर जे अनमोल हीरो खे असां दुबारा सिहतियाबी करे नई ज़िंदगी ॾेई सघूं था, ताकी मज़ीद सिंध ऐं मलीर जिते तहक़ीक़ करे जेको रेल जेको हुनजो कमु आहे उहो पूरो करे सघे। तो पूरी सिंध पूरी मलीर बाक़ाइदे सराबा इतिहाज आहे। असांखे उमेदु आहे त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत फौरी तौरु नोटिस वठंदी ऐं हुनजो बहितर खां बहितर इलाज करण लाइ करे उपाउ वठंदी ॿाहिरी मुल्क में, ताकी उहो दुबारा पंहिंजी ज़िंदगी बहाल करे रखी सघे ऐं हिकिड़ो बहितरीनु शाहूकार ऐं शानदार जेको हुन बाग़ जे पंहिंजी मदद पाण जेको 12 किताबनि जो जेको सो जेके तहक़ीक़ी तौर ते बग़ैर के मुआवज़े जे हिते बाक़ाइदे हिन कमु कयो। अॼु हुनजो सिर्फ़ु इहो ई आहे असांजो मुतालबो त हिनजो फौरी तौर ते बहितर खां बहितर इलाज करायो वञे, ताकी हिनखे दुबारा पंहिंजी ज़िंदगी मिली सघे ऐं दुबारा पंहिंजे हुन साॻिए कम सां जेको सो सिंध ऐं जेको सो मलीर जे माण्हुनि जी उहो ख़िदमत करे सघे। असांखे तमामु घणी अफ़सोस थी रहियो आहे त अॼु असांजी मलीर जो ऐं सिंधी जो शऊर बीमारी जे बिस्तरे ते आहे। अलाह ताला खां दुआ आहे त असांजे हिन अनमोल हीरे खे सिहतियाबी अता करे, नई ज़िंदगी अता करे, ताकी हू दुबारा अनमोल पंहिंजो कमु करे सघे। महिरबानी। राइटर जाइ जाइ ते वञी जॻह जॻह ते पहुची सिंध जे चपनि जो, सिंध जे मैदाननि जो, सिंध जे तारीख़ी मक़ामनि जी निशानदेही करण वारो माण्हू अॼु ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में अस्पताल में पियल आहे ऐं हीअ असांजे क़ौम जो सरमायो आहे। हिन जी ज़िंदगी बचाइण असांजी मलीर जी ऐं सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे। हिन असांखे मुंहिंजी मारवी किताब ऐं ॿिया बेशुमार किताब मुहैया कया आहिनि जिन में कराची जे चपे चपे जो ज़िक्र थियल आहे। असां सम्झूं था त इन राइटर जो इन मुसनफ़ जो असां ते वॾो हक़ु आहे ऐं इन जो इलाजु 12 थियणु खपे ऐं जॾहिं तक उमर शरीफ़ जो इलाजु 12 थी सघे थो, सिंध गवर्नमेंट उनजे ख़र्च बर्दाश्त करे सघे थी त गुलशन जी छो न, इन मलीर जाई जी छो न, हिकिड़े सिंधी राइटर जी छो न। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो करियूं था त जल्द गुलशन खे ॿाहिरि मुल्क मोकिले उनजो इलाजु कयो वञे। महिरबानी। ज़िंदगी अरबी आहे ऐं बेशुमार किताबनि जो मुसनिफ़ आहे, बल्कि हिकिड़ो इदारो आहे जेको हिन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहियो आहे। उन जे लाइ असां मुतालबो था करियूं हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान खां त जेतिरो जल्द मुमकिन थी सघे बैरूनी मुल्कनि में उनजो इलाजु कराए उनजी ज़िंदगी बचाई वञे ऐं मलीर जे हिकिड़े असास खे महफ़ूज़ कयो वञे। महिरबानी। सिर्फ़ु हिकिड़े फ़र्द जो नालो न आहे, गुलशन हिकिड़ो वॾो मुहक़िक़, दानिश्वर ऐं हिकु वॾी हस्तियत ऐं हिन वक़्तु ज़िंदगी ऐं मौत जे हिकिड़े कशमकश में मुब्तला आहे। त इहो असांजो फ़र्ज़ु थो बणिजे ऐं ख़ासि तौर ते हुकूमत जे वक़्त जो फ़र्ज़ु थो बणिजे त गुलशन जो ॿाहिरि मुल्कनि में इलाजु करायो वञे, छाकाणि जो असीं गुलशन खे छो काउंट करियूं था हिकिड़े फ़र्ज़ जे हिसाब सां। गुलशन जी जेकी ख़िदमतूं आहिनि, गुलशन जा जेका किताब आहिनि ऐं ख़ासि तौर ते कराची खे ऐं सिंध खे उजागर करण में गुलशन जो जेको किरदारु आहे उहो एॾो लाज़वाल किरदारु आहे। ऐं सम्झां थो इहे नंढियूं कोशिशूं आहिनि, जेकॾहिं का ज़िंदा क़ौम हुजे हा त पंहिंजे हिन दानिश्वर खे, पंहिंजे हिन मुहक़िक़ खे, पंहिंजे के लेखक खे इन हालतुनि में न छॾिया। पर शायदि असीं उन बदकिस्मत क़ौमनि मां आहियूं जो गुलशन कलमती जहिड़े माण्हू खे जो इलाज न पिया करायूं। ऐं हुकूमत सिंध पाकिस्तान खे मुतालबो थो करियां
त गुलफन जो इलाज करायो वञे ऐं बहितर खां बहितर इलाज करो जीअं हू मज़ीद सिंध जी ख़िदमत करे सघे। मां रही अॼु ही जेका रैली असांजी निकितल आहे इहा गुलशन कलमती जे जेको बिस्तरे ते पियल आहे, ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में आहे ऐं उन जे सिलसिले में इहा रैली निकितल आहे। असांखे तमामु घणो अफ़सोस थो थिए, हीअ असांजो क़ीमती सरमायो असांजो जो मलीर जो हिकिड़ो वॾो असासो ऐं सरमायो जेको हिन तरीक़े सां हिन बेदर्दीअ सां हिते बिस्तरे ते पियल आहे। ऐं असांखे इहो ॾाढो अफ़सोस थिए थो त सिंध गवर्नमेंट छा पई करे। जेकॾहिं हिन जो जेकॾहिं ॿाहिरियुनि मुल्कनि खां बहितर जेकॾहिं इलाजु थी सघे थो त मां फौरी तौर ते इन जो मां अपील कंदुसि सिंध गवर्नमेंट खे त फौरी तौर ते हिन खे ॿाहिरी मुल्कनि में मोकिले बहितर खां बहितर इलाजु कयो वञे, जेके हिन जा रहियल जेके किताब जेके आहिनि से मुकमिल थी सघनि ऐं असांजो बहितर खां बहितर असांजो समाज खे बहितर तरक़ी आहिनि असांजे नंढ नौजवाननि जे लाइ करे हिकिड़ो बहितर खां बहितर सबक़ु मिली सघे।